कुछ वक्त खां नादरा वटि शहरिन जी हसास डेटा लीक थियण बाबति ख़बरूं हुयूं, जिन में ॿुधायो वियो त डेटा जिन में फोन नंबर, घरनि जा पता ऐं ॿी ॼाण शामिल आहे, उहा लीक थी वई आहे। पर हाणे नादरा शहरिन जी सहूलियत लाइ हिकु ऐप ॾिनी आहे। नेशनल डेटाबेस एंड रजिस्ट्रेशन अथॉरिटी अवाम जी डेटा जी हिफ़ाज़त लाइ इजाज़त अव्हां जी जे नाले सां नई सर्विस जारी कई आहे। नादरा तर्जुमान जो चवणु आहे त नई सर्विस ज़रिए अव्हां पंहिंजे तस्दीक जो अमल बिना कंहिं ॾुखियाईअ जे सवलाईअ सां मुकमल करे सघंदा। नई सर्विस जी शुरूआत सां शहरिन खे बाख्तियार बणाइण ऐं ज़ाती ॼाण महफ़ूज़ रखण में मदद मिलंदी। तर्जुमान जो इहो बि चवणु आहे त सर्विस सां ज़ाती ॼाण ॾियण या न ॾियण जो मुकमल इख़्तियार शहरिन जे हथनि में हूंदो। सर्विस सां शिनाख़्ती कार्ड जी तस्दीक लाॻापियल शहरी जी रज़ामंदी खां पोइ कई वेंदी, जॾहिं त सर्विस सां शहरी हसास ॼाण मुकमल तौर ते महफ़ूज़ रहंदी। नादरा चेयरमैन तारिक मलिक जो चवणु आहे त सुञाणप बाबति ॼाण जी तस्दीक जी कार्रवाइनि में 6 अखरनि जो पासवर्ड लाॻापियल शहरी जे रजिस्टर्ड मोबाइल नंबर ते मोकिलियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk